टंडो मोहम्मद खान इशफाक हुसैन गोपाम GS सिंध महाज टंडो मोहम्मद खान कौम परस्त जमातुन पारा टंडो मोहम्मद खान JPP यूथ विंग राज़िक पठान खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ख़बरूं हलाइण तां मच्छर जी सोशल मीडिया ते सहाफ़ी इरशाद अली कात्यार याकूब सठियो खे धमकियूं ॾींदड़ राज़िक पठान खिलाफ PP क़यादत पारां कार्रवाई न करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। तफ़सील मूजिब GS सिंध महाज कौम परस्त जमातुन पारां प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान जे साम्हूं सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। प्रेस क्लब मुलाकातियार जे जनरल सेक्रेटरी सरगर्म सहाफ़ी सिंध जे हर मसइले ते पंहिंजो आवाज़ बुलंद कंदड़ हक़ ऐं सच जी सदा बुलंद कंदड़ इरशाद अली कात्यार प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम जे सदर याकूब सठियो खे ख़बरूं हलाइण तां मच्छर जी पाण खे PP यूथ विंग ज़िले टंडे मोहम्मद खान जो जनरल सेक्रेटरी सॾाईंदड़ राज़िक पठान पारां धमकियूं ॾियण ऐं सोशल मीडिया ते बदकलामी करण खिलाफ GS सिंध महाज जे ज़िले सदर ज़ाहिद जिस्काणी असगर नूनारी मुख्तियार ख़ासखेरी जसाफ ज़िले सदर राजा कोलाची SNP ज़िले सदर दोदो हालीपोटो SUP ज़िले सदर जुल्फ़कार पप्पू भुरगड़ी सलीम हालीपोटो कौम परस्त अॻवान जवाद हुसैन सुमरो फहद दाई दाणो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सहाफ़ियुनि सां बदकलामी करे धमकियूं ॾींदड़ राज़िक पठान खे उहिदे मेंबरशिप तां हटायो वञे। PP हक़ सच लिखंदड़ बेबाक सहाफ़ियुनि जी रस्ता रोक करे छॾी। सिंध जा सहाफ़ी निधणका नाहिनि, उन्हनि सां सिंध जी ग़ैरतमंद अवाम गॾु आहे।